बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सी रहा प्रोग्राम महरान क्लिनिक कया हैं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत बिटाई साईं जी अमर सेठ सां कंदासीं त अघाई सगा थिया जी वेठा वट वेजन। व्यूअर्स, कोविड-19 पैंडमिक या असां हिनखे ईअं खणी चऊं त कोरोना जे करे जेका आलमी सूरत हाल आहे उहा हिन वक़्त ताईं बि ॾाढी ॻणती जोगी आहे। आलमी सूरत हाल खां हटी करे जेकॾहिं असां पाकिस्तान ते नज़र विझूं था त पाकिस्तान में बि हिन वक़्तु सूरत हाल तमामु वधीक ॻणती जोगी आहे, छाकाणि त जीअं जीअं कोविड-19 जी टेस्टिंग थिए पई तीअं तीअं पेशेंट्स या मरीज़नि जो तादादु असांखे वधंदड़ नज़र अचे पियो। इन मां इहो साबित थिए पियो त कोविड-19 जी जेका ट्रांसमिशन आहे उहा तमामु तेज़ी सां वधी रही आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त पाकिस्तान में ऑलमोस्ट लख जे क़रीब केसिस थी चुका आहिनि ऐं हज़ार खनि जे क़रीब माण्हू एक्सपायर थी चुका आहिनि ऐं इहो रेशो आहिस्ते आहिस्ते रोज़ बरोज़ वधंदो थो वञे। हिकिड़ो त असां वटि पेशेंट्स जी जीअं टेस्टिंग थिए थी त उहे पेशेंट्स वधंदड़ नज़र था अचनि ऐं ॿियो त इन में हाणे जेको डेथ जो रेशो आहे उहो आहिस्ते आहिस्ते वधणु लॻो आहे। गवर्नमेंट जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं था त प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट हिक पेज ते असांखे नज़र नथा अचनि। कॾहिं लॉकडाउन जी ॻाल्हि थी थिए, कॾहिं लॉकडाउन में नरमी जी ॻाल्हि थी तॾहिं थिए, कॾहिं कंहिं तरीक़े सां लॉकडाउन खे बिल्कुलु ख़तमु करण जी ॻाल्हि थी थिए। ऐं वरी जेकॾहिं असां ॾिसूं था त डॉक्टर्स जे हवाले सां जेके जेके फ्रंट लाइन वर्कर्स आहिनि, ऐं सिर्फ़ु डॉक्टर्स जी ॻाल्हि कोन कंदुसि, डॉक्टर्स सां गॾोगॾु असांजी नर्सिंग स्टाफ आहे, असांजा पैरामेडिक्स आहिनि, जेके हेल्थ वर्कर्स आहिनि उहे उन्हनि सां गॾोगॾु जेके नॉन वर्कर्स आहिनि, मिसाल जेकॾहिं असां उन्हनि खे चऊं त जेके एम्बुलेंस जा ड्राइवर आहिनि उहे बि असांजा हाई रिस्क ते आहिनि। उनखां अलावा जेके लेबॉरेटरी टेक्नीशियन्स आहिनि, जेके टेस्टूं कनि था उहे बि हाई रिस्क ते आहिनि। गॾोगॾु ICUs में या ऑपरेशन थिएटर्स में जेके वर्कर्स कमु कनि था उहे बि पंहिंजी जाइ ते हाई रिस्क ते आहिनि। डॉक्टर्स इन हवाले सां जेका शिकायत कनि पिया उहा इहा पिया कनि त उन्हनि खे PP जेके असां पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स चऊं था उहे सही तरीक़े सां सप्लाई कोन पियूं थियनि ऐं उहे रिस्क ते आहिनि। गॾोगॾु उन्हनि सां जेके वर्कर्स आहिनि, हेल्थ वर्कर्स आहिनि, उहे रिस्क ते आहिनि। डॉक्टर्स इन हवाले सां ग्रैंड हेल्थ अलायंस जे डॉक्टर्स स्ट्राइक जी कॉल ॾिनी आहे ऐं हिन वक़्तु हू स्ट्राइक ते आहिनि। केतिरे हद ताईं हू इन स्ट्राइक खे जस्टिफाई करे सघनि था ऐं हिन सूरत हाल में इहा स्ट्राइक केतिरी जस्टिफाइड आहे, नंबर 1। नंबर 2, ही जेके पेशेंट्स वधनि पिया, इन्हनि पेशेंट्स जे वधण जे हवाले सां इन्हनि पेशेंट्स खे उन जे वधाउ खे कहिड़े तरीक़े सां घटि करे सघिजे थो। ट्रीटमेंट जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था, वैक्सीन जे हवाले सां ॻाल्हि कयूं था, हिन वक़्तु ताईं कंहिं बि क़िस्म जी का ट्रीटमेंट, का वैक्सीन अवेलेबल न आहे। हा, पैसिव इम्यूनाइज़ेशन जे हवाले सां हिकिड़ी शइ जेका हले थी पई पाकिस्तान में डॉक्टर ताहिर शमसी जे हवाले सां, त पैसिव इम्यूनाइज़ेशन जे हवाले सां इन्हनि मरीज़नि जो इलाजु करे सघिजे थो जेके इन मर्ज़ में मुब्तला आहिनि। इन हवाले सां अॼु असां गुफ़्तगू कंदासीं त इहे सभु शयूं कहिड़े तरीक़े सां गैदर थी ऐं प्रॉब्लम्स क्रिएट कनि पियूं ऐं इन्हनि प्रॉब्लम्स खे कहिड़े तरीक़े सां असां सॉल्व करे सघूं था ऐं इहा सोल्यूशन सवाइ मां हितां चवंदे मूंखे बिल्कुलु बि कोई हेजिटेशन कोन्हे त इहा सवाइ मेडिकल टेक्नीशियन जे ॿियो को बि डिसाइड नथो करे त इहे कीअं इन्हनि जा सोल्यूशन कीअं निकिरंदा। इन हवाले सां अॼु जेके महिमान आहिनि मां उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां, जिन सां असां गुफ़्तगू कंदासीं। मुंहिंजे राइट हैंड ते वेठल आहिनि डॉक्टर आगाताज जो तारुफ़ हिकिड़ो त इहो आहे त पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो, ऐं पाण पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हैदराबाद जा प्रेसिडेंट बि आहिनि। साणनि गॾु वेठल आहिनि डॉक्टर ज़मान बलोच साहब। डॉक्टर ज़मान बलोच साहब असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ कार्डियोलॉजी। यकीनन जॾहिं चहिरो स्क्रीन ते आयो हूंदो त काफ़ी असांजा हैदराबाद जा, कराची जा असांजा व्यूअर्स साईं जे चहिरे खे सुञाणंदा हूंदा त पाण कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट आहिनि ऐं हिन वक़्तु पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हैदराबाद जा सेक्रेटरी जनरल। तव्हां ॿिन्ही खे भलीकार। आगा साहब, तव्हां खां स्टार्ट वठंदुसि त हिन वक़्तु जेका हीअ सूरत हाल आहे, जेके केसिस वधनि था पिया ऐं डेथ टॉल बि आहिस्ते आहिस्ते वधे थो पियो ऐं जेका ट्रांसमिशन वधे थी पई, इन जे हवाले सां तव्हां छा एडवाइस करणु चाहींदव ऐं जेके गवर्नमेंट जी पॉलिसीज़ आहे इन खे तव्हां केतिरे हद ताईं जस्टिफाई करणु चाहींदव या तव्हांजे ज़हन में अञा कुझु ॿिया तजावीज़ आहिनि जेके तव्हां ॾियणु चाहींदव? मीर साहब, पहिरीं ॻाल्हि के लॉकडाउन्स, हुकूमत लॉकडाउन कयो, इनिशियल स्टेप सुठो वरितो, ठीकु, हुन सां तव्हां ग्राफ पंहिंजी जाइ ते वधियो न,
पंहिंजी जाइ ते रहो। जॾहिं लॉकडाउन ख़तमु थियो कंहिं बि सबब जे करे के फेडरल गवर्नमेंट जी इन्वॉल्वमेंट हुई या इन्हनि जी न हुई त हुन सां केसिस वधी विया। ठीकु आहे। अवेयरनेस जी जारी तालुक आहे माण्हुनि खे एज़ पर एज़ सिटीज़ आर कंसर्न दे आर वेल अवेयर्स, उन्हनि खे पतो आहे। हाणे तव्हां ॾिसो था केतिरो उन केसिस वधी विया आहिनि राइट, ऐं केसिस वधंदा वञनि, मल्टीप्लाए पिया थींदा वञनि। ऐं माण्हू चवनि पिया जीअं असांजी रमज़ान शरीफ़ हो, लॉकडाउन जे एंड जा डेज़ आहे, हीअ अगरि लॉकडाउन रहनि हा लॉकडाउन त अॼु इहो नतीजो ग्राफ एतिरो वॾो न थिए हा। ठीकु आहे। मां वरी बि चवंदुसि एसओपीज़ आम माण्हू अञा बि उहो नथो हुनखे एडॉप्ट नथो करे, उन्हनि खे एडॉप्ट करिणो पवंदो, हू एडॉप्ट। ऐं इही सोचणो पवंदो की हा जेसि ताईं हिनजी ट्रीटमेंट नथी अचे त ही एसओपीज़ तव्हांजे लाइफ में तव्हां सां गॾु आहे। वेदर तव्हां पंहिंजे घर में आहियो, वेदर तव्हां पंहिंजे जॉब में आहियो, वेदर तव्हां ॿाहिरि घुमो था, मार्केट्स में आहियो, इवन जो असां डॉक्टर्स आहियूं, असांजी प्रैक्टिस बि डिफरेंट थी वई। ठीकु आहे। जो गाइनी में आहिनि हाणे हू ओपीडी खे ॾिसनि था, ॿारनि खे ॾिसनि था, पीड्स वारा ॾिसनि था, कार्डियोलॉजी ॾिसनि था। हाणे डिफरेंट शयूं अची वियूं आहिनि कि हाउ टू डील विथ अ पेशेंट, पेशेंट खे कीअं डील करिणो आहे। माना हर जाइ ते एसओपीज़ अची वियूं आहिनि ऐं इहो असांजो न आहे की न, हीउ दुनिया जो हिकिड़ो तरीक़ोकार थी वियो आहे जंहिंखे हिन सां गॾु हलणो पवंदो। मास्क आहे हीउ तव्हांजी लाइफ जो हिकिड़ो हिसो थी वियो आहे, यू हैव टू डू इट। राइट। अच्छा, मूंखे ज़मान साहब तव्हां काइंड इहो मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु जेका रिलेशन आहे डॉक्टर ऐं पेशेंट जी, उन में प्रॉब्लम्स अचनि पिया, यानी को पेशेंट जेकॾहिं ओपीडी में अचे पियो ऐं इन क़िस्म जूं अलामतूं आहिनि जेके असां कोविड-19 जूं अलामतूं चऊं था, त उनखे पहिरीं इहो चयो थो वञे त हिन जो पहिरीं कोविड टेस्ट करायो, उनखे चकास करण खां पहिरीं, यानी उनजी ट्रीटमेंट या उनजी चकास करण खां पहिरीं। तव्हां छा था चाहियो त इहो जेको रिलेशन आहे इहो हाणे कीअं थियणु खपे ऐं इन क़िस्म जे रवैयनि में तव्हां छा था चवणु चाहियो? महिरबानी मीर साहब, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। एक्चुअली जेको जे कोविड जे हिसाब सां थींदो आहे त सॼो हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम थी वियो आहे। ठीकु। अच्छा, हाणे मसइलो इहो आहे त पहिरीं असांजी सिंध गवर्नमेंट चलो शुरू में ॾेखारियईं, पोइ हिकिड़े पेज ते कोन हुआ, जीअं तव्हां चयो त फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट, त इन्हनि ते अल्टीमेटली जेके गवर्नमेंट्स, जेके सिंध गवर्नमेंट जो कुझु इंट्रस्ट या चेंज थींदा विया। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां जेतिरो एक्सपेक्ट पिया कयूं हिन वक़्तु इन खां डबल केसिस थी विया आहिनि। हाणे पहिरीं जेको मरहलो थिए थो त तव्हां किट्स जेको प्राइमरी आहे, जेको तशख़ीस करण लाइ, ठीकु आहे नी, तशख़ीस करण लाइ तव्हांखे किट्स जो लिमिटेड आहिनि। यानी तव्हां हिकिड़ो आम माण्हू आहियो, इवन आम माण्हू खे छॾे करे आउं सम्झां थो त आउं डॉक्टर आहियां त जा वञी पंहिंजो करायां, त मतिलबु जेसि ताईं असांखे को लिखी न ॾींदो तेसि ताईं उहो कोन्ह थींदी, नंबर 1। अच्छा, ॿियो या पेशेंट सीरियस थींदी। हाणे इन सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे असीं त पहिरीं त इहो ई चवंदासीं त भई तव्हां जेको सिस्टम खे एतिरो यूनिफाइड कयो, एतिरो जो पब्लिक जे माण्हुनि जे एक्सेस में हुजे ऐं उहो उन अप्रोच करे सघनि। ईअं न कनि त भई जेको न हाणे ॿियो हिकिड़ो इहो आहे, ॿियो टर्म वरी जेको इहो आहे त गैर ज़रूरी तौर ते माण्हुनि में हिनखे इहो अभोहम पैदा कयो आहे, अगरि न कराइजो टेस्ट, इहो तव्हांखे कोरोना करे तव्हांखे मारे छॾींदा। बल्कि ईअं न आहे, ऐं डॉक्टर आहियां, डॉक्टर जे हिसाब सां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त साईं तव्हांखे जेके बि सिम्टम्स थियनि थियूं उहे सभु उनजे तव्हांखे टेस्ट कराइणी आहे। नंबर 2 ॻाल्हि ते तव्हां था चओ त हीउ जेको आहे न साईं बिल्कुलु ख़ामोश कातिल आहे। तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हांजे भरिसां हिकिड़ो माण्हू लंघे वियो आहे, उनखे कोविड आहे या न आहे। ऐं जॾहिं डॉक्टर, स्पेशली हाणे डॉक्टर्स लाइ था अचूं, तव्हां चओ त डॉक्टर जो कहिड़ो रवैयो, आउं त सम्झां थो असांखे सिर्फ़ु इहो चवनि था त तव्हां जेको आहे मुजाहिद आहियो, तव्हां फ्रंट लाइनर आहियो, पर इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, इहे सिर्फ़ु रटा आहिनि, इहे सिर्फ़ु जेको करणु। जेतिरो असांजो डॉक्टर जेतिरी हिन दौर में क़ुर्बानी ॾिए थो, आउं सम्झां थो ॿियो को कोन थो ॾिए। ठीकु आहे, असांजो प्रोफेशन आहे, असांजो कमु आहे, असांजी बुनियादी ज़िम्मेदारी थी, डॉक्टर इन करे थिया आहियूं। पर तव्हां यकीन मञो, आउं डॉक्टर आहियां, आउं सुबुह जो सवेर वेंदो आहियां, पेशेंट ॾिसंदो आहियां त इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे त यार मूंखे न थिए। अच्छा, मूंखे पंहिंजो ख़ौफ़ बि न आहे, यकीनन भई तव्हां, मूंखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे। मुंहिंजो वालिद साहिबु आहे 80 सालनि जो, आउं त हुन सां 2 हफ़्तनि खां मतिलबु 2 हफ़्ता थी था वञनि, असां हिकिड़े घर में रहूं था,
पर अथी कोन था वञी सघूं। ठीकु आहे, पाण इन गुफ़्तगू जे सिलसिले खे हिते थोरी देरि लाइ रोकियूं था, मूंखे नंढी ब्रेक वठणी आहे, ब्रेक खां पोइ मोटंदासीं त पाण इन ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। ऐं गॾोगॾु जीअं तव्हां चयो त डॉक्टर्स हिन वक़्तु इन एतिरे वॾे रिस्क ते आहिनि, त डॉक्टरनि जो हिकिड़ो इशू इहो आहे त डॉक्टर्स खे PPE जो प्रॉब्लम आहे, प्लस डॉक्टर इहो पिया चाहिनि त उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾिनियूं वञे, या जेके डॉक्टर शहीद थियनि पिया इन हवाले सां, इन डिज़ीज़ में जेके इन्हनि माण्हुनि जी ख़िदमत कनि पिया, उन्हनि सां उन्हनि जी जेका जान वञे थी त उन्हनि जे लाइ हू चवनि था त शुहदा अलाउंस बि ॾिनो, त इन ते पाण गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम नंढे साईं जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम बहरान क्लिनिक, ऐं अॼु बहरान क्लिनिक में असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं कोरोना कोविड-19 पैंडेमिक ते। ब्रेक खां पहिरीं ज़मान साहब जीअं तव्हां गुफ़्तगू पे कई, हाणे इन सां गॾु हिकिड़ो सुवालु आउं तव्हांखे ॿियो ऐड थो करे छॾियां त डॉक्टर्स जेके इन हवाले सां जिते जिते कोविड-19 जा पेशेंट्स आइसोलेशन सेंटर्स आहिनि या क्वारंटाइन सेंटर्स आहिनि या ICUs जिते आहिनि, उते उते कमु कनि पिया, ऐं उन्हनि खे जेकॾहिं इहे PPE जो प्रॉब्लम आहे, यानी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स जो प्रॉब्लम आहे, त इन मां त ईअं थो लॻे त तव्हां कंहिं अहिड़े फ़ौजीअ खे जंग में लाहे छॾियो जंहिंखे तव्हां न हथियार ॾियो न एमुनिशन ॾियो ऐं चओसि त वञी जंग विढ़े। त अहिड़ी सूरत हाल में डॉक्टर केतिरे हद ताईं जस्टिफाइड आहिनि, नंबर 1। नंबर 2, डॉक्टर्स हिन वक़्तु जेके रिस्क अलाउंस जी ॻाल्हि कनि पिया, उन जे लाइ तव्हां छा चवंदव त इहो रिस्क अलाउंस उन्हनि खे केतिरे हद ताईं मिलणु खपे? महिरबानी थी। अच्छा साईं, ॾिसो इन तव्हां टे ॻाल्हियूं कयूं, इन में आउं पहिरीं कयां। पहिरीं इहो त पर्सनल प्रोटेक्शन, इहो तव्हां के चओ था जेके कोरोना में या आइसोलेशन में कमु कनि था उन्हनि खे ॾिनो वञे पियो, पर आउं ज़ाती तौर ते आउं सम्झां थो उहो डॉक्टर जेको कंहिं न कंहिं हिसाब सां कंहिं वार्ड में, सिर्फ़ु आइसोलेशन में न हुजे, गाइनी में हुजे, पीड्स में हुजे, मेडिकल यूनिट में हुजे, इमरजेंसी में हुजे, उते हुनखे पर्सनल प्रोटेक्शन पंहिंजी करणी आहे। छो त का ख़बर न आहे त जंहिं मरीज़ खे हू डील करे थो उनखे कोरोना आहे या न आहे। त उहो जे मसइलो इहो आहे त असीं उहे सोल्जर आहियूं जेको बिना हथियारनि जे मुहल ते बीठा आहियूं। ऐं इहो मतिलबु गवर्नमेंट जी आइदर वे, फेडरल गवर्नमेंट जी ऐं सिंध गवर्नमेंट जी ज़्यादती आहे। तो डॉक्टर खे रुॻो ज़बानी जमा ख़र्च उहो ॾियनि था, पर प्रैक्टिकली उन्हनि कॾहिं कोन कयो आहे, कॾहिं कुझु कोन कयो आहे। इवन तव्हांखे यादि हूंदो त असांजो पाकिस्तान PA में हैदराबाद वारनि पहिरीं दफ़ो इहो असां पाण दोस्तनि मिली करे चंदो गॾु करे असांजे हैदराबाद डिवीज़न लाइ जेको PPE ॾिनियूं। मां इन तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाइण थो त मां हितां हिन प्लेटफॉर्म तां हिन ई प्रोग्राम मां अनाउंस कयो त पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हैदराबाद PPEs गॾु करे मुख़्तलिफ़ सेंटर्स में जिते तव्हां टंडो मोहम्मद ख़ान, टंडो आदम ऐं हाल आहे, मतिलबु सॼे हैदराबाद जे सॼे में असां ईअं कोन ॾिठो थी त हीउ माण्हू किथे कमु कंदो, नंबर 1। अच्छा, अञा बि असांखे गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त साईं महिरबानी करे जेके तव्हांजा सोल्जर्स आहिनि उन्हनि खे फुली इक्विप कयो, ईअं न कयो त उन्हनि खे मोकिले ॾियो ऐं ज़ख़्मी थी अचनि। ऐं हुन में त छा आहे त जेको फ़ौज ज़ख़्मी थिए थो महाज़ ते, त उहो सिर्फ़ु उहो पाण थो थिए, पर हिते उहो जेको ज़ख़्मी थी थो अचे त सॼे पंहिंजे घर खे ज़ख़्मी थो करे, सॼे पाड़े खे ज़ख़्मी थो करे। ऐं तव्हां सम्झी सघो था तव्हांजो केतिरो बर्डन केतिरो वधी थो वञे, नंबर 1। नंबर 2, अलाउंसिस। हाणे साॻी ॻाल्हि इहा थी भई तव्हां अलाउंसिस कोविड में ॾियो था, त कोविड में छा ॿिया डॉक्टर्स जेके आहिनि उन साॻे हॉस्पिटल में उनखे कहिड़ी ख़बर त छा आहे। त अलाउंसिस यूनिफाइडली जेके डॉक्टर्स आहिनि जेके कमु कनि था, न सिर्फ़ु डॉक्टर्स पर पैरामेडिक्स ऐं उन खां सवाइ ॿियो नर्सिंग स्टाफ, ऐं इवन तव्हां इहा साॻी ॻाल्हि कई त जेको वीचारो ड्राइवर आहे, ग़रीब आहे, एम्बुलेंस जो आहे, उनखे त उहो त पंहिंजो पेशेंट खणे थो करे थो ICU में शिफ्ट करे थो, या पोर्टर आहे उहो खणे थो, त उनखे बि त रिस्क त आहे साईं, उनखे बि तव्हांखे अनाउंस त उहो ॾियणो आहे। ईअं न त भाई कोविड में कयूं। ऐं वरी ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कोविड में रखिया डॉक्टर्स रखिया बग़ैर कंहिं मसइले जे, चाचे जो, मामे जो, मासी जो, उनजो रखी छॾियो, मेरिट कोन ॾिठो, उहा कोन ॾिठो त वेदर उहे कंदा कोन। हाणे अञा बि मूंखे ख़बरूं मिलनि थियूं त जेके माण्हू कोविड में सिलेक्ट थिया आहिनि, डॉक्टर असांजा ॿार आहिनि, पर मेरिट ॾिसनि उहे अवॉइड पिया कनि इन में ड्यूटीज़ करण मां। ऐं ॿियो जेको अहम मसइलो जेको आहे, शुहदा अलाउंस ते पोइ थो अचां, उन में अहम मसइलो इहो आहे त इन्हनि सभिनी खे मेस करे छॾियो आहे, यानी ख़बर कोन थी पए। सभिनी रिच हॉस्पिटल में हिकिड़ो वार्ड ठहियो पियो आहे, हर माण्हू अचे थो उनखे इन्फेक्टेड थिए पियो। मूं शुरू में चयो हिकिड़ो दफ़ो त ख़ुदा रा जेके आइसोलेशन सेंटर आहिनि
या जेके बि तव्हांजा आहिनि उनखे हिकिड़े अंडर वन रूफ कयो। पोइ तव्हांखे भले 200 जी करणी पए, पोइ भले तव्हांखे 50 जी करणी पए, जीअं हिते हो फ्लैट्स हुआ, तमामु सुठी जॻह, सॼो इक्विपमेंट खणी सभु कुझु खणी करे जेतिरा एतिरो करोड़ों रुपया अरबों रुपया तव्हां ख़र्च करियो था, त हिकिड़े खे करियो, उते ई डॉक्टर्स जेके पोस्टेड आहिनि उन्हनि खे रखो ऐं उन्हनि खां कमु वठो। हाणे वरी चवंदा साईं जेको आहे तव्हांखे हू शोधा अलाउंस सिर्फ़ु नाले ते आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त हिते मुसलसिल असांजा डॉक्टर्स जेके आहिनि मुसलसिल शहीद पिया थियनि। सही। ऐं अॼु ॾींहुं ताईं को ॿुधायो तव्हां कंहिंखे मिलियो आहे? असां गवर्नमेंट में मतिलबु चऊं था, जीअं इहो अनाउंस थियो हिकिड़ो हादसो हुन में कोन PI में जो हादसो थियो, उन में मरी वियो त बाबा असां हुनखे लख ॾेई छॾियोसीं, 5 लख रुपया ॿिया ॾिनासीं। सही, ठीकु आहे, उनखे मिलियो, असांखे ख़ुशी आहे। पर जेके डॉक्टर्स जेके रियली उहो सुबुह राति ई जो को टाइम कोन था ॾिसनि, उहो कनि था, त आउं सम्झां थो उनखे जल्दी मिलणु घुरिजे ऐं उन में देरि न थियणु घुरिजे। इहो इन करे आउं जल्दी थो चवां त घटि में घटि उन्हनि खे हिकिड़ो कंपनसेशन थी थिए। ॿियो असां जहिड़ा जेके डॉक्टर ॿिया त असांजे दोस्त आहिनि उहे चवंदा भई असां जेको पुठवारी करण वारो आहे, पेवारी करण वारो आहे, असां जेके सुभाणे वेंदासीं त असांजा बच्चा बुख कोन मरंदा, असांखे कुझु मिलंदो। पैसनि जी का वैल्यू कोन्हे, ज़िंदगी साम्हूं पैसनि जी वैल्यू कोन्हे, पर घटि में घटि पुठियां त इहो थींदो न, इहो असांजो पंहिंजो राइट आहे। PM हैदराबाद, PM सिंध, इवन PM पाकिस्तान इहा चवंदी रही आहे त महिरबानी करे यूनिफाइड करियो, सभिनी खे जेके आहिनि शहीदनि खे शोधान खे इमीडिएटली ॾियो, ऐं उनखां पोइ जेको यूनिफॉर्मली जेको आहे इहे जेके अलाउंसिस आहिनि सभिनी डॉक्टर। तव्हां रिप्रेज़ेंटेटिव आहियो, डॉक्टर्स जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो, तव्हांखे वोट ॾेई उन्हनि इन उहिदे ते पहुचायो आहे, तव्हां सेक्रेटरी जनरल जे उहिदे ते कमु कयो था, त यकीनन तव्हांखे आवाज़ु उथारणो आहे उन्हनि डॉक्टर्स जे लाइ जेके इन प्रॉब्लम्स में आहिनि। डॉक्टर आगता तव्हां काइंडली मूंखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु ठीकु आहे अलाउंसिस मिलणु खपनि, शोधा अलाउंसिस मिलणु खपनि, पर हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे इन में डॉक्टर्स जो एहतजाज ऐं डॉक्टर्स जो बाइकाट इनखे तव्हां केतिरो सम्झो था त जस्टिफाइड आहे? तव्हां छा था सम्झो त इहो तरीक़ेकार कीअं हुजणु घुरिजे? साईं ॻाल्हि ईअं आहे, ड्यूटीज़ डॉक्टर्स कनि पिया। मां एहतजाज ऐं एजिटेशन जे हमेशह ख़िलाफ़ु आयो आहियां। ठीकु। ऐं ख़ासि कर इहो मौक़ो अहिड़ो आहे जंहिंमें असांखे एहतजाज न करणु खपे। लेकिन छा कीअं पंहिंजो कजे? डॉक्टर्स जो ऑन ड्यूटीज़ आहिनि, कोविड खां अलावा बि आहिनि, दे आर डाइंग थ्रू आउट सिंध आर डाइंग, नर्सिस पैरामेडिक्स आर डाइंग, ऐं उन्हनि खे चऊं था, वाका कयूं पिया, कोई ॿुधे नथो। आख़िर कीअं उन्हनि खे ॿुधाइजे? ॿार बि रड़ कंदो आहे तॾहिं मां खीर ॾींदी आहे। सिंपल वञी टोकन वञूं था, वरी ड्यूटियुनि ते वञिजे थो की बाबा असांजी ॿुधो, असां ई आहियूं तव्हांजी पॉलिसीज़ खे इम्प्लीमेंट था कयूं, सॼो बजट तव्हां ॾियो था, कंहिंखे ॾियो था, वी आर नॉट कंसर्न अबाउट इट। असांखे PP किट्स त ॾियो, असांखे अलाउंस त ॾियो, असांखे जो गुज़ारे वञनि था उन्हनि खे शोधा अलाउंस छा उनजे ॾियो, असांखे वार्डन में एमरजेंसी शयूं त ॾियो। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, MNAs, पार्लियामेंटेरियंस, ब्यूरोक्रेट्स, सॼी क़ौम तव्हां डॉक्टर्स खे ख़राज तहसीन पेश कयो, तव्हांखे सलाम पेश कया, तव्हांजे लाइ झंडा, इहो तव्हांजे लाइ काफ़ी न आहे? सर वी एप्रिशिएट देम, पर हीअ रुगो सलाम करण जा अॻिते आहे। फ़ौज आहे, चवनि था तव्हां सोल्जर्स आहियो, सोल्जर्स आहियूं जो मोटी अचनि था त शोधा चवंदा गाज़ी आहियूं, शहीद अलाउंस था थियनि। हिते छा पियो थिए? असांखे माटेली मां वांगुरु सलूक थो कयो वञे। दे ट्रीट अस जस्ट लाइक नथिंग। हालत अहिड़ी आहे, कराची में मैडम जमाली जॾहिं इन्फेक्ट थी त पंहिंजी हॉस्पिटल में न कंहिं ॿिए हॉस्पिटल में वञा, प्राइवेट में, माना सीमी जमाली, माना असां हुन अञा असां उन्हनि पंहिंजी हॉस्पिटल खे एॾो वेल इक्विप्ड न करे सघियासीं। इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो अहम सुवालु आहे त हिन वक़्तु जेकी सूरत हाल असांजे सरकारी हॉस्पिटल्स में आहे, छा उनखां ॾिसो हिन प्लेटफॉर्म ते असांखे सच ॻाल्हाइणो आहे, असांजी आवाम सां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन हवाले सां असांखे उनखे जेको स्क्रीन आहे उनखे क्लियर ॾेखारिणो आहे। छा था सम्झो त हिन वक़्तु असांजे सरकारी हॉस्पिटल्स में? जी जी डॉक्टर ज़मान। सही ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कोविड शुरू थियो त असां जॾहिं PP विरहाया पिए, असां हॉस्पिटल जा नाला नथा ॾियूं, कंहिं पर्सनल माण्हू सां नथा ॾियूं। हिते मतिलबु असां में पाकिस्तान में ट्रेंड इहो रहियो आहे त ऑल इज़ ओके साईं, वेंटिलेटर साईं 200 वेंटिलेटर पिया आहिनि, मतिलबु सभु ठीकु आहे, सही आहे, बिल्कुलु सही आहे। पर ज़मीनी हक़ाइक़ इहे आहिनि, तव्हां कंहिं बि हॉस्पिटल में ॾिसो उन में 2, 3, 4 वेंटिलेटर खां सवाइ कोन्हे।
ऐं तव्हां ॾिसो ऐं तव्हां यकीन मञो त असां PMA जा आहियूं, असांखे माण्हू फ़ोन कनि था त डॉक्टर साहिबु असांखे ICU अरेंज करायो, असांखे बेड नथो मिले, यानी सिफारिश मतिलबु सिफारिश जी ज़रूरत ई न पए। अच्छा, ॿियो जेके बिल्कुलु तव्हां वरी जेके ICU मैनेज कनि था उहे असांखे हथु ॿधी था चवनि साईं असां जॻह ई कोन्हे 5 बेड। त आऊं इहो चाहियां थो त जेके तव्हां पेपर में ॾियो था त बाबा सभु कुझु ठीकु आहे, ईअं न आहे, ऐं इन में इन्वॉल्व आहे हेल्थ डिपार्टमेंट पूरो। हेल्थ डिपार्टमेंट चवंदो बाबा तव्हांखे वात मां कुझु ॻाल्हाइणो न आहे, सभु ठीकु आहे। हिकिड़ो त मैक्सिमम मां मैक्सिमम जेको तव्हांखे पेपर में लिखियल कोन्हनि, वॾे ब्रॉड बेस ते तव्हां हिनखे ICU ठाहियो, आइसोलेशन सेंटर ठाहियो। अॼु मूंखे जीअं ख़ैरपुर मां फ़ोन आयो आहे, मुंहिंजे हिकिड़ो दोस्त हो डॉक्टर साहिबु पीडियाट्रिशियन हो, चए थो मुंहिंजो भेणियो आहे, उनखे कराची फुल लॻो पियो आहे, गंबट फुल लॻो पियो आहे। मूंखे फ़ोन कयो अथव त साईं महिरबानी करे ॾियो, हीअ सेचुरेशन ड्रॉप पई थिए, ऐं इहा माना डॉक्टर जेको कंसल्टेंट उहा आहे। त आउं सम्झां थो त हिननि खे वरी बि सोचणो आहे, इन्हनि खे फैसिलिटीज़ वधाइणियूं आहिनि पंहिंजी क़ौम जे लाइ। ऐं अञा जेको तव्हां 2-3 महीना ॾिसो पिया, इज़ अ टेरिबल डिज़ास्टर आहे। इन डिज़ास्टर खे जेकॾहिं तव्हां ओवरकम कयो था त पोइ ठीकु आहे, जे न त पोइ न थी सघंदो। ॿियो मसइलो जेको आउं वरी बि चवां थो, सम्झ में नथो अचे, 18 अमेंडमेंट आहे, बिल्कुलु आहे, पर असीं सिंध वारा पाकिस्तान जो हिसो आहियूं। ऐं प्राइम मिनिस्टर साहिबु जेको आहे कॾहिं बि असांखे अहिड़ी गेस्चर कोन थो ॾिए सिंध वारनि खे या पाकिस्तान जे डॉक्टर्स खे या सिंध जे डॉक्टर्स खे त बाबा तव्हांखे छा खपे। चाइना मां अचनि था, जहाज़ अचनि था, लाहौर में लहनि था, इस्लामाबाद में लहनि था, सिंध में छा थो अचे, प्रैक्टिकली कुझु कोन थो अचे। ऐं ॿियो असां त कोन था ॿुधूं, असां टॉक शो में था ॿुधूं त उहे मास्क जेके आहिनि, जेके असांजे डॉक्टर्स लाइ उहे मथां ई मथां विकामजी विया। माना ज़्यादती त इहा आहे न। तंहिंजे करे असीं वरी बि चवंदासीं साईं असीं तव्हांजा आहियूं, फेडरल गवर्नमेंट खे चवंदासीं असां तव्हांजे हिसो आहियूं, ऐं महिरबानी करे पंहिंजो सिंध खे ऑन करियो, उनखे हेल्प कयो, सिंध गवर्नमेंट खे हेल्प कयो। भले तव्हांजा पंहिंजा ज़ाती हुजनि, पर जिते क़ौम जो तो अवाम जो अचे थो त तव्हां सभु हिकिड़े प्लेटफॉर्म। यानी आगा साहब जीअं चयो त असां सभु माटे जी मां वारो सलूक कयो पियो, उन में जस्टिफाइड आहे। मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक वठणी पई पए डॉक्टर ज़मान। ब्रेक खां पोइ मोटंदासीं त पाण हिन गुफ़्तगू खे वधीक ॻाल्हाईंदासीं, थोरो इन ते ॻाल्हाईंदासीं त हिन वबा मां असां कहिड़े तरीक़े सां, यानी कहिड़ा जस्टिफिकेशन्स या कहिड़ियूं तजावीज़ आहिनि तव्हां वटि जिन सां असां हिन वबा मां निकिरी सघूं था। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढी साई जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में वरी ॿीहर भली कार असां पंहिंजे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू करे रहिया आहियूं कोविड-19 जे हवाले सां। आगा साहब, तव्हां ॾे ईंदुसि मां त काइंडली हिन वक़्तु छाकाणि त तव्हां पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन हैदराबाद जा प्रेसिडेंट आहियो ऐं तव्हां डॉक्टर्स खे रिप्रेज़ेंट था कयो, त हिन वक़्तु जेके डॉक्टर्स जे जेके इशूज़ आहिनि या जेके प्रॉब्लम्स आहिनि, तव्हां उन्हनि जे लाइ छा था गवर्नमेंट खां या अथॉरिटीज़ खां डिमांड कयो, या कहिड़ियूं तजावीज़ आहिनि जो उन्हनि जो प्रॉब्लम बि रिज़ॉल्व थिए, ऐं हीअ जेकी हिन वक़्तु वबाई सूरत हाल आहे उन में उन डॉक्टरनि खे कमु करण में के प्रॉब्लम्स पेश न अचनि। डॉक्टर्स जा प्रॉब्लम्स हल कयो। मां सिंध गवर्नमेंट खे चवंदसि त हू वधीक दिलि सां कमु कनि। नंबर 1, उन्हनि खे पर्स PPE ॾियो। रुगो कोविड जो ड्यूटी वारनि खे सभु ही मास्क पायूं था न, पोइ जो माना मास्क त उन महिल पाइजे जॾहिं तव्हां कोविड वारे खे डील था कयो। मास्क हिन लाइ था पायूं कि ही दुश्मन असांजो अहिड़ो आहे वायरस जंहिंजो पतो न आहे कि कंहिंखे बि आहे, ट्रांसमिशन जो पतो, ट्रांसमिशन रोकण लाइ था पायूं। हाणे हिन लाइ हर डॉक्टर ड्यूटी थो करे, ऐं जो बि इन्फेक्टेड थियनि था उहो ड्यूटी खां अलावा वारा आहिनि, जो माना कोविड खां अलावा जो पेशेंट खे डायरेक्ट ॾिसनि था उहो था थियनि। यानी गवर्नमेंट जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त उहे डॉक्टर्स जेके कोविड में कमु कनि पिया उन्हनि खे PPE ॾिनियूं वञनि, तव्हां इन जे ख़िलाफ़ आहियो? त मां चवां थो सभिनि खे ॾियो, ऐं जो कोविड ड्यूटी कनि था उन्हनि जी पॉलिसी मुताबिक़ उन्हनि खे फूड ॾियो, उते उन्हनि खे 24 आवर्स रखो, उन्हनि खे प्रॉपर किट ॾियो, जो किट थिए थी उहो वॉश करे फिटी करे उनखे ॿिए ॾींहुं ॿी किट ॾियो, साॻी किट न पाइनि, जो SOPs आहिनि इंटरनेशनल उहो अपनाइजे, ऐं सभु डॉक्टर्स खे पंहिंजो किट्स मुहैया कयूं वञनि। जिते जिते डॉक्टर्स आहे, बेसिक हेल्थ यूनिट में आहे या टीचिंग हॉस्पिटल आहिनि, यू हैव टू प्रोवाइड। नंबर 2, जो डॉक्टर्स आहिनि जो ड्यूटी दौरान शहीद था थियनि, प्रॉपर शोधा अलाउंस ॾियो, प्रॉपर रिस्पेक्ट कयो। चवण जी ॻाल्हि न आहे, डील देम, रिस्पेक्ट देम। नंबर 3 ॻाल्हि कि तव्हांखे जो न उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾियो।
सब डॉक्टर डिज़र्व करनि था, सब वेठा आहिनि, सब ॿिया डिपार्टमेंट्स न पिया कमु कनि, सो ही वेठा आहिनि, क्लोज़ली मरीज़ खे ॾिसनि था ऐं हथ विझी ॾिसनि था। तव्हां वञो राति जो हॉस्पिटल्स में, गन शॉट अचे थो, लेबर रूम में वञो, किथे हू कनि था ऐं सेम कंडीशन में कमु कंदा। कराची में सर्जन्स सभु अञा जो बि ड्रॉप सभु पॉज़िटिव थी विया आहिनि। हिते ऐं जो सर्जरी कनि था गाइनी में आहिनि, उन्हनि खे SOPs कोविड जी ॾियनि ई नथा, दे डोंट हैव, उहे ई पुराणा कनि था, इन्फेक्टेड थियण जा चांसिस वधीक आहिनि। सभिनि खे ॾियो, थिएटर्स में बि SOPs फॉलो कयो, उन्हनि खे PPE ॾियो, उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾियो, उन्हनि खे इंश्योरेंस कयो ऐं उन्हनि जॾहिं इन्फेक्ट थियनि था त महिरबानी करे उन्हनि खे बेड ॾियो, उन्हनि खे या त उन्हनि खे अलॻि वार्ड कयो, डॉक्टर्स खे न, पैरामेडिक्स, नर्सिंग, सभु हेल्थ केयर वर्कर्स जो अलॻि वार्ड कयो। ईअं न थिए जीअं साईं फरमायो जवान साहब, उन्हनि खे रिफ्यूज़ न थियनि, हू त शहीद पिया थियनि, हू न गाज़ी पिया थियनि, उन गाज़ी ऐं शहीदनि खे प्रॉपर रिस्पेक्ट ॾियो, उन्हनि खे दिलि सां इज़त ॾियो। मां सिंध हुकूमत खे चवंदुसि, मां इमरान ख़ान साहब खे चवंदुसि, ख़ुदा रा जीअं साईं चयो, असां तव्हांजो हिसो आहियूं, असां बि सिंध जा डॉक्टर आहियूं, असांजी महिरबानी करे असांजी सार संभाल ते अचो ऐं रुगो सिंध खे अकेलो न छॾियो। ठीकु आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे तव्हांजी ऐं इनशाला हुकुमरान ताईं इहा ॻाल्हि तव्हांजी पहुचंदी। डॉक्टर ज़मान, थोरो हाणे अचूं था हिन वबा खे कहिड़े तरीक़े सां कंट्रोल करे सघिजे थो, उन ते था ॻाल्हायूं, छाकाणि त हिनजी ट्रीटमेंट ऐं हिनजी वैक्सीन वग़ैरह आहे कान। पैसिव इम्यूनाइज़ेशन जे हवाले सां थोरी गुफ़्तगू कंदासीं, पर बाक़ी जा जेके SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो करण जे लाइ कहिड़ा उपाउ वठी सघूं था, जिन सां असां या गवर्नमेंट खे कहिड़ियूं तजवीज़ूं तव्हां एज़ अ डॉक्टर, एज़ अ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे रिप्रेज़ेंटेटिव जे, हिकिड़ो त इहो, ॿियो त हिकिड़ी मिथ अञा ताईं असां वटि आहे, उहा इहा आहे त इहो कोविड आहे अलाए कोन्हे, त इन हवाले सां तव्हां छा चवंदा? महिरबानी साईं, हाणे पहिरीं तव्हांजी मिथ खे ई थो क्लियर कयां, पोइ असांखे अची था ॾियूं। मूंखां हिकिड़े मतिलबु पढ़े कहिड़ो माण्हू हो, मतिलबु प्रोफेसर लेवल जो माण्हू आहे, हिकिड़ो वेठासीं, चई डॉक्टर साहिबु भला इहो कोरोना आहे छा? मतिलबु तव्हां हिकिड़ो लेवल जो माण्हू जो ॾिठो त मूं चयो मां त साईं बिल्कुलु, मूं चयो साईं बिल्कुलु आहे। चई त मूं चयो साईं पेशेंट मरनि पिया, चई त पेशेंट तव्हां छा था सम्झो त कार्डियोलॉजी में पेशेंट कोन था मरनि? मूं चयो साईं बिल्कुलु मरनि था। पेशेंट कार्डियोलॉजी जेको मरे थो उहो आख़िरी लम्हे में बि खिलंदो कुॾंदो वेंदो, चवंदो बाबा वेठो मानी बि खाधी, अलाए छा थियोसि, मतिलबु न, अच्छा उहो मरे थो या उहो कार्डियक पेशेंट ॿिए खे कार्डियक नथो करे। पर असां वटि असां जेसि ताईं ओरिएंटेशन इहो न कंदासीं, मूं चयो तव्हांखे साईं ख़बर आहे त जेके ICU में पेशेंट अचनि था उहो कहिड़ी कैफ़ियत में था अचनि, ऐं सॼे पब्लिक खे भई ॿुधाइण थो चाहियां, छो त असीं हॉस्पिटल में कमु था कयूं, साईं अहिड़ी मिज़रेबल कंडीशन में था अचनि त हुनजो न साहु निकिरी सघे थो, न साहु पइजी सघे थो, एतिरी डिस्ट्रेस में, एतिरी हुन में। ऐं जेकॾहिं माण्हू के दुआ घुरे थो त अलाह ताला असांखे सकरात जी मौत खां बचाइजां, तव्हां सम्झां थो त इन खां वधीक सकरात ॿी का आहे ई कोन्हे, जेके हुनखे ख़बर आहे त आउं मरां पियो। पर त इन करे हाणे असां इन जेको प्रॉब्लम आहे, इन में असांखे हर माण्हू खे सोचणो आहे, गवर्नमेंट जी बि ज़िमेदारी आहे, असां पब्लिक जी बि ज़िमेदारी आहे, डॉक्टर्स जी बि ज़िमेदारी आहे। पहिरीं जेकॾहिं गवर्नमेंट खे त असीं सभु बुरो भलो चवंदा, जॾहिं असीं हर अवाम, हर माण्हू इहो नथो सोचे त बाबा कोरोना आहे ऐं उनखे असांखे बचाव करिणो आहे, सिंपल ॻाल्हियूं आहिनि। बचाव करण में तव्हांखे असां ॿियो कुझु कोन था घुरूं, कुझु कोन था घुरूं, तव्हां मास्क ॿधो छो त ॿिए माण्हू खे इन्फेक्ट न करियो। ऐं जॾहिं तव्हां इहो सम्झो त जेकॾहिं हिकिड़े खे मास्क पियल आहे, ॿिए खे मास्क पियल आहे, त माना हिनजो जेको ट्रांसमिशन थी सघे थी 30% आहे, पर जेकॾहिं हिकिड़े खे मास्क न पियल आहे त उहो 70% थी थो वञे, रिस्क वधी थो वञे। अच्छा हाणे उहे तव्हां हिनखे हिकिड़ो त इहो थियो भई मास्क ॿधण में छा थो थिए, चवंदा असां ॾींदा साईं इहो साहु थो मुंहिंजे, इहो साहु मुंझणु अञा बि बहितर आहे, हालांकि आहे कोन्हे, साहु मुंझणु अञा बहितर आहे, बजाए हुनजे जेको माण्हू वञी ICU में ज़िंदगी ऐं मौत जो कश्मकश में हुजे। इहो ॿियो सिंपल ॻाल्हि इहो त बाबा तव्हां हथु धो, 3 दफ़ा धो, 4 दफ़ा धो, नमाज़ जेके पढ़नि था उहे माशाल्लाह 5 दफ़ा धो, साबुण जो इस्तेमालु इन में तव्हां करियो। जेकॾहिं हिकिड़ी इहा त तय आहे त कोरोना जेतिरो आहे ओतिरो भाड़ियो बि आहे, सिंधी में चइजे न, तव्हां साबुण सां हुन हथ धोईंदा त हुनजी ॿाहिरीं लेयर ख़तमु थींदी, मतिलबु हुनजी ज़ोर टुटी वियो। त तव्हांखे अॼु ॿियो जेकॾहिं तव्हां उनखे रहंदा त मुंहिंजी डिफरेंट टाइमिंग आहिनि, ड्यूरेशन आहिनि। ॿियो कपिड़नि खे चेंज करियो तव्हां, इन खां सवाइ सैनिटाइज़र ॾियो, इहे सभु शयूं थोरी थोरी शयूं आहिनि, नंढियूं नंढियूं शयूं आहिनि। ॿियो त भई तव्हां वेहो था, अचो ॻाल्हायो था त वेझो थी था ॻाल्हायो, ऐं थोरो डिस्टेंस रखो। या खंघो था, ठीकु आहे, तव्हांखे कोरोना जी खंघि न आहे, न हूंदी, पर मुमकिन आहे त हूंदी न,
खंघो त तव्हां घटि में घटि बांह मथे ॾियो, Right. हथु न ॾियो त तव्हांखे इहो ॾियो या टिश्यू पेपर ॾियो त इन में स्प्रेड आउट जेको आहे न उहो घटि थींदो, Transmission घटि ट्रांसमिशन घटि थींदी। जेसिताईं ट्रांसमिशन घटि न थींदी त न त हू त मल्टीप्लाई कंदो वेंदो। ठीकु आहे। तव्हां वटि हिकिड़ो डेट खणी आया जेको असांजो जेको कोविड जो वञे पियो, इन जो ग्राफ जेको पियो वञे न साईं अञा ताईं मुसलसल वर्टिकल पियो वञे। Oh my goodness. यानी मतिलबु हुअण ॿियनि में असांखे चऊं पिए त ॾाढा लॉलीपॉप पिनो त बाबा ठीकु आहे मई आहे जून में जेको आहे हीउ फॉल डाउन थींदो। Okay. जहिड़े सां हीउ ग्राफ आहे उन ग्राफ सां त साईं त जून त छा जुलाई छा ख़बर न आहे छा आहे। अच्छा त मतिलबु ॻाल्हि इहा आहे त उनखे तव्हां जेसिताईं घटि न कंदो, जेसिताईं परहेज़ न कंदो, जेसिताईं उनखे रोकींदो न तेसिताईं इहे इन्फेक्टेड थींदा वेंदा। 1.25 लख असांजा थी चुका आहिनि। Exactly. 1,25,000 सुबुह वारी डेटा आई आहे। डेथ टोल बि वधी रहियो डेथ टोल बि वधी वियो Problem इहो आहे त आहे। death toll साईं वधी जेकॾहिं केरु असांखे चवनि था हुकूमत जा के मतिलबु नालो नथो वठणु चाहियां त बाबा असां त ख़ुशकिस्मत आहियूं, हा। असां वटि डेथ कोन्हे। Death toll साईं कोन्हे। ॻाल्हि इहा कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त जेको हिकिड़ो माण्हू हा। मरे थो त सॼो पुठियां घर तबाह थी थो वञे। मतिलबु छा मुराद आहे? तव्हां चओ था त तव्हां छॾे ॾियो, हीअ अञा 1000 माण्हू 1000 त का ॻाल्हि ई कोन्हे। अमेरिका में जेको एतिरा माण्हू साईं पर छो मरनि असली? अच्छा गवर्नमेंट जो बि ईअं आहे, गवर्नमेंट मेक करे त भई जेके बि आहिनि असां में बजाए आऊं तमामु ग़लति ॻाल्हि नथो कयां पर गवर्नमेंट आहे, पर उन में गवर्नमेंट जा जेके जीअं सपोज असांजे ॿार आहिनि पुलिस वारा, पर उन वीचारा जेके आहिनि दुकान छो खोलियो अथई अब वरी फ्रूट वरितो अब ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। ठीकु आहे। इहा न हुजे। ओके। SOPs हुजनि त स्ट्रिक्टली हुजनि ऐं उन्हनि सभिनी खे ॿुधायो वञे त बाबा अव्हांखे हीउ करिणो आहे ऐं उनखे बि मॉनिटर कयो वञे। मतिलबु जेके चवनि था उन्हनि खे मॉनिटर कयो वञे त भई तव्हां कहिड़े नमूने सां इम्प्लीमेंट था करायो। सिर्फ़ु ईअं न आहे त भई तव्हां चई छॾियो इश्तिहार ॾेई छॾियो, इहे न। डॉक्टर ज़मान ॾिसो हिकिड़ो त तव्हां पंहिंजी SOPs जी ॻाल्हि कयो पिया, गवर्नमेंट उन्हनि SOPs खे ॿुधायो आहे त SOPs कहिड़ियूं आहिनि। असांजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में असांजे महिरान टेलीविज़न जे चैनल तां इहे SOPs ॿुधायूं वञनि पियूं आवाम खे, पर उहे फॉलो कोन पियूं थियनि। हाणे प्रॉब्लम इहो आहे त असां वटि जीअं मिथ जी ॻाल्हि थी त असां इनखे एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहियूं त असां वटि कोविड आहे। हिकिड़ो त इहो तइ करिणो आहे त कोविड असां वटि आहे, इन्हनि SOPs खे फॉलो करिणो आहे, इहो आवाम खे सम्झणो आहे, नंबर 1। नंबर 2 गवर्नमेंट जे बुनियाद जे हवाले सां तव्हांखे पुछंदुसि त हिन वक़्तु 30 सेकेंड्स लास्ट 30 सेकेंड्स त गवर्नमेंट खे हिन हवाले सां छा करणु खपे, छाकाणि त अवामी मेड़ लॻा पिया आहिनि ऐं माण्हू मुख़्तलिफ़ शॉपिंग सेंटर्स में मॉल्स में घणी तादाद में मौजूद आहिनि। 30 सेकेंड में मूंखे ॿुधायो गवर्नमेंट खे छा करिणो? गवर्नमेंट त शुरू में कयो, असांखे उनजो रिज़ल्ट सुठा आया। ठीकु। हाणे मसइलो इहो आहे त उहो साॻी वरी पाण जी ॻाल्हि ते था अचूं। हाणे वरी चवंदा बाबा हिकिड़ी नई ॻाल्हि त स्मार्ट लॉकडाउन। भई माण्हू त स्मार्ट थी सघे थो, लॉकडाउन असां स्मार्ट करे कोन ॿुधो आहे। या लॉकडाउन हुजे या न हुजे, पर ईअं न आहे। सम्झो की हिकिड़ो जीअं वञे थो की बाज़ार में हुजे त शॉपिंग सेंटर में थो हुजे, उन में हू मेक श्योर कनि त भई हुते सैनिटाइज़र हुजे। अच्छा न आहिनि जेकॾहिं हज़ारों रुपया कमाइनि था त मास्क ॾेई छॾी, भाई तूं मास्क पहनो अंदरि जाओ। अच्छा वरी लिमिटेड नंबर मोकिलीनि माण्हू। ठीकु आहे। अच्छा हाणे मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे। मां तव्हां ॿिन्ही महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां, आगा ताजमल साहिबु, डॉक्टर ज़मान बलोच, तव्हां अॼु असांजे हिन प्रोग्राम में आयो। व्यूअर्स, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचनि तो हलंदे हलंदे सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदुसि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा गणती जोगी आहे पाकिस्तान में, ऐं रोज़ बरोज़ ट्रांसमिशन वधे पई, केसिस जो तादाद वधंदो थो वञे। असांजा डॉक्टर्स, असांजा पैरामेडिक्स, नर्सिंग ऐं हेल्थ केयर वर्कर्स जेके आहिनि उहे इन कोविड में मुतासिर थी रहिया आहिनि ऐं पंहिंजूं जानूं ज़ाया करे रहिया आहिनि। जेकॾहिं असां इन ते सही तरीक़े सां अमल पैरा न थियासीं ऐं इन्हनि SOPs ते कवर न कयोसीं त असांखे पोइ इंतज़ारु करिणो पवंदो त असांजा उहे डॉक्टर्स, असांजा उहे पैरामेडिक्स, उहे नर्सिस वरी अचनि जेके असांजे अची इन हवाले सां असांजी ख़िदमत कनि। सो बी केयरफुल अबाउट दिस कोविड-19 ऐं होप के इन्हनि SOPs खे तव्हां फॉलो कंदो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे।